अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 रेडियो न्यूज़ या वज़ीर उंडड़ मोरो मां ख़बर शामिल कयूं था। शोभान अली अबड़ो जी मोरो शहर जे गचेरू रोड जे रहवासियुनि जो मोरो पुलिस जे घर सां ज़्यादतीअ जी कोशिश कंदड़ जवाबदारनि जे गिरफ़्तारी लाइ अॼु ॿिए ॾींहुं बि मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे इलामती बुख हड़ताल कई, जंहिंजी अॻुवाणी कामरेड अनवर कोराई, सलेमान किरियो, यूनुस राहू, अमीर लिगारी, ख़ालिद बुगियो, कासिम लांघा, तालिब किरियो, गुलमद बुगियो, उस्मान किरियो करे रहिया हुआ। जिते हिननि चयो त 2 ॾींहं अॻु असांजे 8 सालनि जे नीगर राशिद अली वलद तालिब हुसैन किरियो खे पाड़े जो नौजवान सारंग वलद बख्शल अली लगारी खणी गुम करे छॾियो, जंहिंखे 2 कलाकनि खां पोइ बेहोशी जी हालत में घर अॻियां चलाए फरार थी वियो आहे। पर 2 ॾींहं गुज़रण बावजूद मोरो पुलिस हिन महिल ताईं जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। हिननि मुतालबो कयो त नीगर सां ज़्यादतीअ जी कोशिश कंदड़ जवाबदार सारंग खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। HR रेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR रेडियो न्यूज़।